एलसीअ जे ॿिज जो इस्तेमाल घटि थींदो आहे, पर इहो सवलाईअ सां हर हंधि मिली सघे थो। इन ॿिज जा फ़ाइदा गोश्त खां बि वधीक हूंदा आहिनि ऐं उन में तमामु घणी ताक़त हुजे थी। एलसीअ जे ॿिज में मुख़्तलिफ़ विटामिन्स, मादनियात, प्रोटीन, फाइबर, ओमेगा 3 फैटी एसिड्स, आयरन, तांबो ऐं ॿिया केतिरा ई अहम जुज़ मौजूदु हूंदा आहिनि जेके दिमाग़ जी वाध वेझ, मुदाफ़ियती निज़ाम ऐं मेटाबॉलिज़म सिस्टम खे बहितर ऐं ताक़तवर बणाइण में मदद कनि। ओमेगा 3 जे झझे मिक़दार जे करे इहो जोड़नि जे सूर लाइ इंतिहाई काराइतो साबित थींदो आहे। एलसीअ ऐं हुर्बे जे ॿिज खे हिक जेतिरो खणी पीहे पाउडर ठाहे उन पाउडर जो हिकु चमचो चांहि सां गॾु हर रोज़ पीअण सां जिस्म जूं हॾियूं मज़बूत थींदियूं आहिनि ऐं जोड़नि जो सूर ख़तम थी वेंदो आहे। ब्लड प्रेशर ऐं मुख़्तलिफ़ सबबनि जे करे गोश्त खां परहेज़ कंदड़ माण्हुनि खे घुर्जे त उहे एलसीअ जो इस्तेमाल ज़रूर कनि। एलसीअ जे ॿिज जो निकितल तेल वारनि जी ख़ूबसूरती ऐं मज़बूतीअ जे लाइ पिणु फ़ाइदेमंद हूंदो आहे। इहो तेल उन्हनि लाइ कंहिं नेमत खां घटि नाहे जंहिंजा वार ॿिनि मुंहंनि वारा हूंदा आहिनि। एलसीअ जे पाउडर मां पेस्ट ठाहे चहिरे ते मखिजे त चहिरे तां दाग धब्बा ख़तम करे सघजनि था, जॾहिं त चहिरे जी मेरट ऐं रुखाण बि ख़तम थी वेंदी। इन ॿिज में मौजूदु फाइबर आंड्रनि में मौजूदु पाणीअ खे जज़ब करण सां गॾु जिस्म में शुगर लेवल खे बि ज़ाब्ते में रखंदो आहे। एतिरो पर एलसीअ जे ॿिज जो इस्तेमाल कोलेस्ट्रोल लेवल खे बि घटाए बरक़रार रखण लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद आहे, जंहिंसां दिलि जी बीमारियुनि खां बचाव थिए थो। पेट ऐं गुर्दनि में मौजूदु पथरियूं पेशाब ऐं पाखाने ज़रिए कढण लाइ एलसीअ जो इस्तेमाल बहितरीन साबित थी सघे थो, जॾहिं त इहो हाज़मे वारे निज़ाम खे बि दुरुस्त कंदो आहे। एलसीअ जो ॿिज खाइण सां ब्लड प्रेशर नॉर्मल रहंदो आहे ऐं वज़न में लाथ बि आणे सघिजे थी।